अमरीका पाकिस्तान समेत 75 मुल्कनि जे शहरनि लाइ इमिग्रेंट वीज़ा प्रोसेस मुअत्तल करण जो ऐलान करे छॾियो। अमेरिकी परॾेही विज़ारे जो चवणु आहे त उन्हनि 75 मुल्कनि जा पनाहगीर अमेरिकी अवाम जे टैक्स मां फ़ाइदो हासिल कंदा हुआ। पनाहगीर अमरीका पहुचंदे रियासत ते बार बणिजी वञनि था। अमेरिकी सदर ट्रंप जो चवणु आहे त ईरान में क़त्लेआम बंदि थी वियो आहे ऐं हाणे गिरफ़्तार मुज़ाहिरीन खे फांसियूं न ॾिनियूं वेंदियूं। अमरीका मुज़ाहिरीन ख़िलाफ़ तशदुद जारी रखण जी सूरत में सख़्त रद्दअमल ईंदो। पेंटागन जे कॉन्ट्रैक्टर खे वेनेज़ुएला ऑपरेशन बाबति ॻुझी ॼाण लीक कंदड़ शख़्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वेनेज़ुएला में 3 ॾींहनि अंदरि चूंडूं थींदियूं। ग्रीनलैंड बाबति डेनमार्क ते एतमाद नथो करे सघिजे। खेनि ग्रीनलैंड जी ज़रूरत आहे। अमेरिकी सदर मौती ज़ख़ीरनि बाबति एक्ज़िक्यूटिव ऑर्डर ते सहियूं करे छॾियूं। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची मुज़ाहिरीन खे फांसी ॾियण बाबति ख़बरनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त मुल्क में माण्हुनि खे फांसी ॾियण जो को बि मंसूबो नाहे। फांसी जो सवाल ई पैदा न थींदो। मुल्क में अमन बहाल थी चुको आहे। सूरतहाल मुकमल ज़ाब्ते में आहे। मुज़ाहिरनि में मौजूद अंसरनि खे परॾेह मां कंट्रोल कयो पियो वियो। दाइश तरस जूं दहशतगर्द कारवायूं कई पियूं ऐं पुलिस एहलकारनि खे ज़िंदा साड़ियो वियो। जोन जहिड़ी ग़लती ॿीहर न विचारियो। ॿी सूरत में उहो नतीजो निकिरंदो जेको पहिरियां निकितो हो। अज़म खे बमबारी सां नथो टोड़ी सघिजे। अमेरिकी सदर ट्रंप ऐं यूरोपी मुल्कनि तरफ़ां मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़तरा आॾो आहिनि। ईरान में सिक्योरिटी सूरतहाल सबबि अमरीका खां पोइ स्पेन, पोलैंड ऐं इटली तरफ़ां पंहिंजे शहरनि खे हिकदमि ईरान छॾण जी हिदायत। जर्मनी पंहिंजे जहाज़नि खे ईरानी हवाई हदूं इस्तेमाल न करण जो हुकुम ॾेई छॾियो। ऐं सखर जे इलाइक़े ॻोठ गुल चौहान में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान क़तल। हथियारबंदनि असलम चौहान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इलाइक़े में ॾहकाओ।